एसीपी डहरके जे अॻवान शहर में गंदगी जो ख़ात्मो ऐं करप्ट इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एसीपी अॻवान हातन खान शहर चयो त करोड़नि जी बजट हुअण बावजूद शहर में को बि कमु नाहे करायो वियो, जंहिं सबबि शहर गंदगीअ जे वर चढ़ियल आहे। हुन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त चेयरमैन ऐं पब्लिक हेल्थ वारनि खूहनि जी सफ़ाई ऐं मशीनरी जा कम सिर्फ़ कागज़नि में ॾेखारे करप्शन कई आहे। हातन खान शहर मुतालबो कयो त शहर मां गंदगीअ जो ख़ात्मो करे अवाम जी परेशानी ख़त्म कई वञे। वॻन में सुजाॻ नौजवान इताद पारां गैस जी सहूलियत न हुअण ख़िलाफ़ 24 ॾींहं बि शहर जे मेन चौक ते बुख हड़ताल कई वई। हुन मौक़े ते सैयद इक़बाल अहमद शाह, मुमताज़ अली वॻन ऐं ॿियनि चयो त शहर खे टाउन जो दर्जो मिली अरसो थी वियो आहे, पर अञा ताईं उन खे हक़ नथा ॾिना वञनि। संदन चवण त हज़ारनि जी आबादी वारे शहर गैस जी सहूलियत खां महरूम आहे। अॻवाननि मुतालबो कयो त शहर खे गैस ॾेई ॿिया मसइला हल करे परेशानी ख़त्म कई वञे। नईं दिल्ली में उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गवर्नमेंट मॉडल हाई स्कूल जे प्रिंसिपल गुलाम सरवर मिठाणी, उस्ताद निसार अहमद, सीरत असगर ऐं ॿियनि नओं देरो हाउस जे गेट आॾो धरणो हयो। हुन मौक़े ते अॻवाननि जो चवण त बिजली न हुअण करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हुननि चयो त वॉशरूम लाइ बि पाणी नाहे हूंदो, जंहिं सबबि खेनि ॾुखियनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। अॻवाननि मुतालबो कयो त स्कूल जो ट्रांसफार्मर ऐं मीटर लॻाए बिजलीअ जी सहूलियत ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। चंबड़ वेझो ॻोठ सुलेमान कुंभर जे स्कूल जे उस्तादनि इमारत ॾियण जी अपील कई आहे। उस्तादनि ॿुधायो त ॻोठ सुलेमान कुंभर जे प्राइमरी स्कूल खे 14 वरह गुज़री विया आहिनि, पर खेनि अञा ताईं इमारत न मिली आहे। हुननि चयो त सख़्त थधि में ॿार खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। उस्तादनि मुतालबो कयो त इमारत ॾेई ॿारनि जी ॾुखियाईनि खे घटायो वञे। सकरनि में एसी पारां अवामी शिकायतुनि बाद मिल ते छापो हणी ख़राब अटो ज़ाहिर करायो वियो। एसी मोहम्मद सलीम जतोई शहरनि ऐं मीडिया सां गॾु इक़बाल फ्लोर मिल ते छापो हयो, जिते ख़राब कणिक ऐं अटे जी बोरियूं पयल हुजण ते कावड़ जो इज़हार कयो। एसी मोहम्मद सलीम ख़राब अटो ज़ाया करण बाद ॿुधायो त अवामी शिकायतुनि ते छापो हयो वियो त हक़ीक़त साबित थी। होॾां मिल इंतज़ामिया पिणु ख़राब कणिक मां अटो पीसण जो एतिराफ़ कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk